अदा हीअ अकबर ख़ान जा असां लाइ सखणा आसरा अथई। इहो कॾहिं असांजो चाकर ख़ान सां ठा कोन कराईंदो। इन करे चवां थो असांजो निकिरणु हितां बहितर आहे। मां हिते कहिड़े मक़सद लाइ आहियां तूं इहो अंदाज़ो ई नथो लॻाए सघीं। अदा तूं छा सोचे रखियो आहे ऐं छा करण वारो आहीं? आख़िर मूंखे त ख़बर पए, मां बि तुंहिंजो भाउ आहियां, त तूं छा करण वारो आहीं? अदा तूं रुॻो वेठो ॾिस, उहा त शैतानगिरी कंदुसि ने अकबर ख़ान ऐं चाकर ख़ान खे पाण में विढ़ाए ठांगो करे छॾींदुसि। पोइ चाकर ख़ान जो रुख असांजे तरफ़ां विसरी वेंदो, पोइ वञी लॻंदो अकबर ख़ान जे पोयां। असां पासो वठी खिसकी वेंदासीं। अदा चाकर ख़ान अकबर ख़ान खे पाण में विढ़ाइणु एतिरो आसान कमु न आहे मुंहिंजा भाउ। जॾहिं हिन रेस चाकर ख़ान खे ख़बर पवंदी त असां अकबर ख़ान जे ॻोठ ऐं हुनजी औताक में हुनजे सहारे हलूं पिया था, त चाकर ख़ान डायरेक्ट अकबर ख़ान वटि ईंदो ऐं हुनखे चवंदो त मुंहिंजा दुश्मन मूंखे ॾे, ऐं अकबर ख़ान हुनखे दुश्मन कोन ॾींदो। पोइ पाण ई विढ़ंदा। पोइ वरी चुरत असांजी ॾिस त किथां अकबर ख़ान खे चोरियूं। अदा हिते असांखे घणा माण्हू ॾिसी विया आहिनि ऐं इहा ॻाल्हि वञी चाकर ख़ान सां कंदा। हाणे इहो चाकर ख़ान असां तरफ़ ईंदो हूंदो। मौत जे मुंहं में त हूअं ई आहियूं। जॾहिं मौत आयो न त वेठे बची वेंदो, माण्हुनि खे ईअं ई वेठे अटैक पइजी वेंदो आहे। पोइ ड्रिजूं छाजे लाइ? ख़ौफ़ त आहे मौत जो। अलाह भलाई कंदो, तूं परेशान न थी। ठीकु आहे दा, मुड़ुस थी मुंहुं ॾींदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।